जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तंगवानी शहर में। शहर जी बिजली 24 कलाकनि मां सिर्फ़ु 2 कलाक हलायो थो वञे। इन हवाले सां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जो वधीक छा चवणु आहे। 2 घंटनि में बिजली 2 घंटा हले थो। तंगवानी में बिजली जो इंतज़ाम सफ़ा न आहे, बिजली हले ई नथो। असांजो रोज़गार सॼो डावाडोल लॻो पियो आहे। असां हिते सॼो ॾींहुं वेही शाम जो ख़ाली वञूं था। बचनि जो गुज़ारो कीअं कयूं। असां आला हुकुमराननि खे अर्ज़ु कयूं था त बिजली खे हलायो। तंगवानी शहर जो बिजली बंदि आहे। ॿियो ॾींहं खां वठी कल्ह 2 कलाक आयो, अॼु आयो ई न आहे। असां ज़ुल्म हले थो, बिजली हलायो वञे। आला ऑफिसरनि खां असां अर्ज़ु कयूं था। सफ़र गुज़र जेको आहे त बिजली जे मथां आहे। बिजली तंगवानी जी 12 घंटनि में टोटल 2 कलाक हले थी। असां आला अमलदारनि खे मुतालबो कयूं था त महिरबानी करे बिजली हलाई वञे, असांजी बेचैनी जेको आहे ख़तमु कई वञे। तंगवानी शहर जो 24 घंटा मां बिजली खे 2 कलाक हलाइनि था। असांजो रोज़गार हिन मिशन ते आहे। असांजो रोज़गार बंदि आहे। असांजो सफ़र गुज़ार सफ़ा तंगिश आहे। ऑफिसरनि खे असां चऊं था त महिरबानी करे हिन बिजली खे हलाइनि। जी तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। हुननि जो चवणु आहे शहर जी बिजली 24 कलाकनि मां सिर्फ़ु 2 कलाक हलायो थो वञे। बिजली न हुजण जे करे कारोबार मुतासिर थी रहियो आहे। उन्हनि आला हुकाम खां मुतालबो कंदे चयो त शहर जी बिजली बहाल करे शहर में बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु नसीरुद्दीन बकराणी, काश न्यूज़ तंगवानी।